जी साईं साउंड ट्री पे आके हा हुन साउंड ट्री जमात सानी घणा कई है साम्हूं लॻल साईं मोहम्मद शाह दादू में आयो असां MRD तारीख़ में हुते दादू में आयो मां ॾिठो ॾाढो सुहिणो साईं कुल पढ़ो या अल्लाह जेको पाक कलाम करे साईं बेर शरीफ़ वारा साईं हमादुल्लाह जा ख़लीफ़ा ऐं मौलाना ताज अमरोटी रहमतुल्लाह अलैह हुन जूं कई करामत आहिनि दरगाह जो जेको थलो ठहियल आहे इन जा जेकी करामत लिखी अथनि किताब में वतन जे आज़ादी जो इमाम किताब लिखियल आहे वतन जी आज़ादी जो ज़बरदस्त बुलंद शाह बुखारी पोइ साईं हिकु दफ़े तव्हां असां मुरीदनि खे चयो त भाउ राति जो हिकिड़ो माण्हू ईंदो मुंहिंजो नालो अची पुछंदो पर ॿुधाइजोसि मथां घटि वधि लफ़्ज़ ॻाल्हाए पर तव्हां कुझु न चइजोसि ईंदो सही मौलाना ताजा वटि साहिबु घर वियो देरि अधु राति हिकिड़ो माण्हू आयो चयो ताजू आहे ताजू ताजू आहे ताजू मुरीद ने कावल लॻे साईं चयो बाबा त घटि वधि ॻाल्हाए तव्हां कुझु न चइजोसि हा साईं अचनि था साईं खे ॿुधाए साईं हिकिड़ो फ़क़ीर आयो आहे तव्हांजे बारे में पुछे थो साईं प्लेट में चांवर खणी आयो चांवर जे मथां गोश्त रखियल हो उहो खणी आया इन जाइ ते वेठा अॻे दफ़े जॾहिं असां आयासीं इन जाइ ते गुल ॿूटा पोखियल हुया ईअं न साईं हाणे थलो ठही विया हिते अची कचहरी कयूं देरि सां ओ काफ़ी देरि पोइ जॾहिं अज़ान आई उन बुज़ुर्ग हिन साईं ताजमहल खे चयो साईं फजर जॾहिं अज़ान आई हाणे मां हलां थो अलाह साईं फरमायोसि निमाज़ पढ़ी वई चए निमाज़ अॻिते पढ़ंदासीं अॻिते घणो वक़्तु अॻिते हलिया मुरीदनि सां गॾु पोइ जॾहिं मोटी आया मौलाना ताजा मोटी ख़लीफ़ा न पुछियो साईं इहो केरु हो चई इहो अब्दाल हुयो अब्दाल बुज़ुर्गनि में आला दर्जो जेको अब्दालनि जो कुतुब गौस कुतुब अब्दाल चवण फजर निमाज़ पंहिंजे इलाइक़े में पढ़ंदो अब्दालनि जो दर्जो मलाइकनि सां गॾु रखियो अथनि मिशका शरीफ़ हदीस में शाम में 40 अब्दाल रहनि था उनजे हाशिए में लिखियो अथनि त उनजो दर्जो मलाइकनि जे बराबरि आहे अल्लाह ताला उनखे केतिरनि ई कमनि जे लाइ मामूर कंदो आहे पोइ लिखियो अथनि जेकॾहिं उहो अब्दाल हुयो त जंहिं वटि आयो हो चयो त इहो बि त अब्दाल हुयो मौलाना ताज अमरोटी रहमतुल्लाह एॾो नेक साली ऐं केतिरा ई माण्हू मुस्लमान थिया नूरुल्लाह ख़ासि माण्हू जो जेको हिंदू मुस्लमान थियो ऐं उनखे ॾाढी कोन आई इन सखर जे कोर्ट में मौलाना ताज अमरोटी रहमतुल्लाह अलैह ते केस कयूं त हिन खे ज़बरदस्ती मुस्लमान कयो अथसि किताब अथव सिंधी में मिन ज़ुल्मात इल नूर इहो उनजो लिखियलु आहे उन हिंदू जो पोइ साईं मुस्लमान जो साईं जो नालो रखियो नूरुल्लाह पोइ अंग्रेज़नि जो दौरु हो मौलाना ताज अमरोटी रहमतुल्लाह अलैह ते केस कयूं त हिन ज़बरदस्ती हिनखे मुस्लमान कयो जॾहिं अंग्रेज़ हिनखे घुरायो चए थो हिनखे ज़बरदस्ती मुस्लमान कयो हे बालिग़ बि कोन्हे मौलाना ताज अमरोटी रहमतुल्लाह अलैह फरमायो त हे बालिग़ आहे चए साईं हिनखे ॾाढ़ी कान्हे त ॾाढ़ी अथसि पर तव्हांखे उहा नज़र कान्हे मौलाना ताज अमरोटी रहमतुल्लाह अलैह लसे छोकिरे खे हीअं जो हथु हईं त ॾाढ़ी ॼमी वियसि ॾिसो ॾाढ़ी कान्हे बालिग़ आहे पोइ अंग्रेज़ हुनखे हिंदुर खे चयो त जेसि ताईं हीउ माण्हू आहे तव्हां हिनखे शिकस्त नथा ॾेई सघो 14,000 ॿुधाइनि था अलाए केतिरा हिंदू मुस्लमान थिया मौलाना ताज साईं सिराज अहमद शाह अॻे दफ़े असांखे ॿुधायो 4,000 लिस्ट माण्हुनि जी असां वटि आहे जेके माण्हू मुस्लमान थिया साईं जा नाला लिखंदा अक्सर करे मर्दनि जो अब्दुल्ला मोहम्मद अहमद औरत मुस्लमान थिए फातिमा आयशा इन जो नालो रखियो नूरुल्लाह उन पंहिंजी तस्वीर पाण कई नंढपण खां वठी मुस्लमान थियण ताईं पोइ किताब जो नालो रखियो मिन ज़ुल्मात इल नूर असांजो किताब मिलियो अथई हिन वटि मौलाना मदनी साहिब वटि ऐं केतिरियूं करामतूं हूंदियूं तमामु ऐं ख़लीफ़ो अहमद दीन जेको चवंदा आहिनि हा साईं अब्दुल्ला जरार पोड़ वारो जाती आहे इहो इहो बि मुंहिंजो ख़ासि मुरीद हुयो ख़लीफ़ो अहमद दीन वॾो नेक साले शख़्स तमामु हमादुल्लाह साहिब जो ख़लीफ़ा फरमाने फरमाए जंहिंजी क़बर
माण्हुनि जे नज़रनि खां ग़ाइब थी वञे ॼण अलाह हुन बहाने सां हिसाब ई न कंदो आहे माण्हुनि जी नज़र में त हिन जी का हैसियत ई कान्हे अलाह वटि हिननि जूं ख़िदमात जेके आहिनि वॾियूं जेके ॾिसूं था मिसाल जेको ख़ुदि असां पंहिंजे घराणे जा मिसाल कंदा आहियूं उन्हनि जे लाइ बि अलाए केॾो टाइल मार्बल ऐं इहो हा साईं रंग रोगन ऐं इहो या ईअं ई पक न आहे त उते मिसाल तुरबतूं मज़ारूं ठहिबियूं वञनि वॾा मेला लॻी था वञनि त पोइ हिते बि को माण्हू दफ़न थियल आहे पोइ साईं निज़ामुद्दीन शाह साईं मोहम्मद शाह जनाब किथां आई आहे मुरे चई वञो दसियोसि ॾाढी पटियोसि